अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 282 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 283 किस्त नंबर 76। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिन सीन जी आख़िर में रईस गफ़ार ख़ान कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों इहा रईस गफ़ार ख़ान जी सभ खां वॾी मिस्टेक आहे त हिन कैमरा में सीन जी आख़िर में निहारे छॾियो। दोस्तों रईस गफ़ार ख़ान खे कैमरा में न निहारणु खपे हा त इहा मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 284 किस्त नंबर 76। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त कमदार कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों कमदार खे कैमरा में न निहारणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों शायदि डायरेक्टर कमदार खे सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में न आहे निहारणो। कमदार कैमरा में निहारियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 285 किस्त नंबर 76। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे। दोस्तों उन फॉर्म जो नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 286 किस्त नंबर 76। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त ग़ुलाम हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों दरअसल इहा ग़लती ग़ुलाम जी न आहे बल्कि इहा ग़लती कैमरामैन जी आहे। दोस्तों ग़ुलाम अञा डायरेक्टर जी तरफ़ ॾिसी रहियो हुयो ऐं ग़ुलाम खे डायरेक्टर सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे। त उन खां अॻु में कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी ऐं ग़ुलाम डायरेक्टर जी तरफ़ निहारे रहियो हुयो त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक ग़ुलाम जी आहे या कैमरामैन जी। पर दोस्तों मूंखे त हीअ मिस्टेक कैमरामैन जी थी लॻे। मिस्टेक नंबर 287 किस्त नंबर 76। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों हिते माइक जो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन माइक जे हिन टुकड़े खे हीअ कैमरा जे फ्रेम में न आणींदा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।